हाणे एक दफ़ो असां वरी वञूं था इनामनि जी तरफ़। असांजे ठुल जो तमामु बहितरीन दुकान राजा गुलाम अली चाइना सुपर वेयर शूज़ वारनि जे तरफ़ां ही गिफ्ट वञे पियो। जंहिंजो सुवाल आहे ठुल शहर जो वो कहिड़ो डायरेक्टर आहे जंहिं पहिरीं फिल्म ठाही ठुल में। अस्सलाम वालेकुम या अली मदद सभी प्यारे प्यारनि दोस्तनि खे ईद मुबारक। असां शुक्रगुज़ार आहियूं मसाद में स्टूडियो खीरे बोड़े जे तरफ़ों जंहिं हिन ख़ुशी जे मौक़े ते असांखे घुरायो दावत में। वॾी महिरबानी साहब। पहिरियों जेको आहे सो उस्ताद रमतला बोड़ो जंहिं फिल्म बालू धाड़ेल ठाही। चाइना सुपर वेयर शूज़ जे तरफ़ां आसिफ सबायो साहब जे तरफ़ां ही तव्हांखे गिफ्ट ॾियूं पियासीं। उन्हनि असां स्पॉन्सर कयो आहे। तव्हांखे मुबारक हुजे। आसिफ सबायो ऐं विजय शर्मा जे तरफ़ां ही गिफ्ट आहे तव्हांखे। वॾी महिरबानी ताड़ी दोस्त। ही ठुल शहर मां असांखे जे गिफ्ट कया आहिनि उन्हनि जे तरफ़ां ही वञनि पिया। जेके जेके असांखे हिन शो में जे असां सां ताउन कयो आहे उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। उन्हनि जा नाला असां खणूं पिया। कुकुड़ हिते गुम थियो अबा गोल कुरान ते गोल मेल जो यार प्रोग्राम हले तो तव्हांजो कुकड़ हाणे एको तरीक़ो था छमकी दा अब्बा जो कुकड़ा कुटिंदो। हाणे ॻाल्हि ॿुधो बाबा, हिकिड़ो मिंट हिते वेह तूं। वेह साईं, तव्हां बि वेहो। मामा तोर जगह मते करियो एडे आयो ना एडे कुकुड़ झली मोहा ड्राई ते वेह त सही। छमकी ना अब्बा कुटिंदो। बाबा तव्हां फनकार थियण आया हो या कुकड़ ॻोल्हण आया हो? बगल मोयो लांची लगे अरे बाबा रिकॉर्डिंग हले थी को तमी सीखो। हिकिड़ो मिंट बोधू हिते वेह, तोखे इनाम ॾींदा। वेहो वेहो वेहो। कुकुड़ बि ॾींदासीं, इनाम बि। ॿ मिंट वेहो। हाणे ही इनाम आहे असां वटि शौकत नूनारी बूट हाउस जे तरफ़ां। हाणे ही फूकणा आहिनि, ही वठो। अबा तूं शायर साहब तूं बि वठ। हाणे जेको तव्हां ॿिन्ही मां अॻे घणा फूकणा फूकींदो उनखे ही इनाम हूंदो। जोरदार ताड़ियूं अचनि। शौकत नूनारी बूट हाउस जे फूके 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 गंढ बि ॾियो। जेको घणा बी बी असां 1 2 3 चेंदा ते पोइ शुरू कयां। हाँ शुरू थियो। 1 2 3 ताड़ी दोस्तों। हिम्मत कयो, हिम्मत कयो। हाँ एक इन जे तरफों फनकार हो होशियार और बात पर डिस्कस तो गड तू दे ने हो किया तो दे दो ना। ताड़ी दोस्तों, मुकाबलो सख्त। अंडा ये सब तो करना थे। 9 8 7 6 5 4 3 2 1 अचे भाई बोधू साहब, ये शौकत नूनारी बूट हाउस जे तरफां तोखे इनाम। असीं नया थोरा ताईं शौकत साहब जा जे स्पॉन्सर कयो मासात स्टूडियो में ऐं उन जे तरफों तांकी गिफ्ट ॾिनो आहे। साइकिल ते बागड़ी खणींदो चलो फूकड़ा मारा बाल वडन फूके ॾींदो मुंहिंजो तजुर्बो थियल। वेहो साईं वेहो। तू हे ने ॻाल्हा वे इनके अब तू इनके दी जाए शायर के हे न फूके सघियो फूकणा त हिन जो सही है पर मुके सलाना न फूका तू ॾींदो न कैसा न मिंट में बद कर दियो। वेहो 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 रिकॉर्डिंग करे कुकुड़ मामा कुकुड़। अरे कुकुड़ भी ॾियो ई था। जो इनके तू दे। हां जा तो हां वेहो वेहो। कलाम लिखी ॾींदुई। भरपूर ताड़ियूं दोस्तों। ही असां सां तावन कयो हुयो शौकत नूनारी बूट हाउस वारे, उन जी वॾी महिरबानी जे पंहिंजे तरफ़ां गिफ्ट ॾिनी। हाणे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलूं था। असांजे ठुल जो ॿियो तमामु बहितरीन नौजवान सिंगर जीअं मीरपुर बुले जो माओ मिठो आहे ईअं उनजो आवाज़ भी मिठो आहे, मास्टर अब्दुल अली बुल्लो साहब। मैंने उजड़न ते तई जशन किता ओ ते हो वई
वो मेरी सुन के शिकायत हसदा रवी तू ता नाल गरा दे बोल माई ते तू अर्ज भी नहीं मैं कर सकदा तेरे अगू चपड़े चोल माही है बहार दी पग तेरे पैरां ते जिवें दिल आखे इवें रोल माही ईसाई उस्ताद बार फकीर बोड़े माशाअल्लाह मरो उस्ताद बार फकीर जो गीत उस्ताद बिस्मिल्लाह वो बिगड़ मुकदर सब सहारा व्याहला ना तो हो जनते से प्यारा व्याहला है ना तो हो जनते से प्यारा व्याहला बिगड़ मुकदर सब सहारा व्याहला ना तो हो जनते से प्यारा व्याहला है ना तो हो जनते से प्यारा व्याहला आसमां में हिन सितारा के तेरा है आसमां में हिन सितारा के तेरा मुझे मुकदर जा सितारा व्याहला ना तो हो जनते से प्यारा व्याहला है ना तो हो जनते से प्यारा व्याहला बिगड़ मुकदर सब सहारा व्याहला ना तो हो जनते से प्यारा व्याहला है ना तो हो जनते से प्यारा व्याहला जो कदुरवाट्रा में जो वजुटीन थे है जो कदुरवाट्रा में जो वजुटीन थे सोन जानू सब सोनारा व्याहला नाज हो जनते से प्यारा व्याहला है नाज हो जनते से प्यारा व्याहला बिगड़ मुकदर सब सहारा व्याहला नाज हो जनते से प्यारा व्याहला है नाज हो जनते से प्यारा व्याहला ओ बहार मौसम मोटी वही बस जिड़ा गुल्ला ओ बहार मौसम मोटी वही बस जिड़ा गुल्ला से सगींदा कंदा इशारा व्याहला ना तो हो जनते से प्यारा व्याहला है ना तो हो जनते से प्यारा व्याहला बिगड़ मुकदर सब सहारा व्याहला ना तो हो जनते से प्यारा व्याहला है ना तो हो जनते से प्यारा व्याहला तमाम बेहतरीन जबरदस्त। पर अॼु ईद जो माहौल हुयो, कोई ईद जो गीत थी वञे हा त मज़ो थी वञे हा, पर हे माना ईअं लॻे थो ॼण के कज़ीअ ते आया आहियूं। मास्टर अब्दुल्लाही जे लाइ भरपूर ताड़ी सही। अर्ज़ इहो आहे त सभु ख़ुशी में बिना आहिनि, कंहिंखो अहिड़ा बि ॼाण थुल्हे में कान छो हूंदो, काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके विछड़ी आहिनि ख़ुशी दिहाड़े ते। जी जी सर, हाणे हलूं था असां वरी हिकिड़े इनाम जे तरफ़, छो जो असांजे मथां ख़ासि शिकारपुर स्वीट वारनि जी तमामु वॾी महिरबानी आहे ऐं गिफ्ट बि उन्हनि जे तरफ़ों आहे। हाणे ही गिफ्ट आहे, सुवाल जो जवाब इहो आहे त शिकारपुर स्वीट जो मालिक केरु आहे? उन्हनि जो नालो ॿुधायो। ग़लति। ग़लति।
अलाए वठी ॾे माइक वठी लिखवाने आयो आहे ना लूट साईं वो कैंसिल थियो अब आइडिया है सदा में खड़ी वन सदा में बागो मामा 7 कलाकनि को पो भरो अब्दुल शकूर सर की अब्दुल शकूर सर की तालियों जोरदार तालियों शिकारपुर स्वीट से सर शिकारपुर स्वीट जे तरफा ता के इनाम थैंक यू सर थैंक यू सर थैंक यू साईं जावेद जाटा ता जो तीर लगो पर देर लगो चाचा आइए ना हल हल हिकड़ो ॿियो मौक़ो ॾियूं था जावेद जाटा तोखे ही असांजी गिफ्ट आहे मामा अतर वारे जे तरफा मामा अमीर बख्श सूमरे जे तरफा त पाकिस्तान जी वॾे में वॾी स्टेशन जो नालो ॿुधायो पाकिस्तान में वॾे में वॾी रेलवे स्टेशन जो नालो राजापुर राजा नाहे वेहो वे हथ मथे करे हथ मथे करे हाल ॿुधा गलत 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 आए ॿियो को दोस्त तू वतो आ मामे मखड़े को पुछा क्यों भाई हां हले थी मामा हले से हां हले दी जो पिंडी गलत 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 आए ॿियो को इमदाद इमदाद ढोलक वारो अब आए वठी दे डेडा बाचा उस्ताद इमदाद ढोलक वारो पाकिस्तान जी सैरूड़ी स्टेशन ताड़ी दोस्तों जवाब दुरुस्त है पाकिस्तान जी वॾे में वॾी रेलवे स्टेशन रोड़ी रोड़ी आहे जा तो सब लाइन आ वेंदियूं आहिनि पूरे पाकिस्तान अचे उस्ताद इमदाद जे लाइ भरपूर ताड़ी मामा ताड़ियूं अचनि ये सही मामा अमीर बख्श जे तरफा तो के गिफ्ट आ थैंक यू ताड़ी दोस्तों दोस्तों असां वटि फनकार भी आहिनि आर्टिस्ट भी आहिनि पर हिकिड़ो अहिड़ो असां वटि हिकिड़ो आर्टिस्ट आहे साईं चाचा ज़ुल्फकार दरिया खान जेको हू माना जीअं तव्हां ख़बरूं वेही करे ॿुधंदा हो टीवियुनि ते बाक़ाइदा उन ख़बरुनि वांगुरु तव्हांखे मज़ो ईंदो मां डेंडे बादशाह खे गुज़ारिश कंदुमि त मुबारक जे लाइ माइक खणी वञे हुन खां ॿुधूं जोरदार ताड़ियूं अचनि दोस्त जे लाइ अस्सलाम वालेकुम वेही रहो अस्सलाम वालेकुम मासात स्टोटी वारा जी आउं तव्हांखे ख़बरूं ॿुधाईंदुमि जी हाणे ख़बरुनि जो टाइम थी रहियो आहे मां मखणा जी रेडियो बटाकिस्तान कांटा पाण में विड़ी रहिया अंग तमाशो ॾिसी रहिया मिस्टर गबोड़ी खान खां ख़बरूं ॿुधी रहिया जर्नल जाठो खान ॾाढो ॾेॾर मथो पिटींदा रहिया मासात खे अजायो इलाज कंदा रहिया गेली छो तो गाॾो त न आई पक गॾ हूंदी नोड़ विधो थी गीचीअ में पाॾो त न आई घर थी वठी मां तुंहिंजो ॾाढो त न आहियां धाड़ेलनि जे टोले में 13 खदड़ा मरी विया खदड़ा ॿिए ॾींहं ते हमिलो करण आया कचाऊं कचे डज़ाऊं डज़े बुथायूं कुआड़ियूं रिवस में कुआड़ियूं रत जा दरिया भंगियूं छोलियूं ईंदियूं हिकिड़ो अमरा सैलून ते वार ठाराइण आयो था चई कहिड़ा वार ठाहिया शालीमार एक्सप्रेस खुशहाल खटक ट्रेन जा नाला ॿुधायो चया मुंहिंजा वार एक्सप्रेस ठाहे उबतूं सिबतूं कैंचियूं हणी अध बकरी कट घोड़े कट करे वियासीं आईनो ॾिनेसि ॾिसंदा वार सही थी चढ़े लानत पवई हे वार ठाहिया थी अध बकरी कट घोड़े कट को साईं एक्सप्रेस जूं टेशनूं थोरियूं आहिनि खुश चङो भलो मच्छी पलो ओड़ो पाड़ो ढोर ढगा वाई बादी गमी शादी नुज़लो ज़ुकाम दम मासात स्टोटी वारा तव्हांजो मामे हुजे कम मुंहिंजो नंबर अथव 03111 सखर शिकारपुर तंगवानी दवा आती बेटे सूरज हा ॾियां तो फिलाइजल गोरी आहे फिलाइजल उहा फिलाइजल गोरी विच में घबरी विझी छड़ी चंद्रा भेण फिलाइजल गोली विच में चूरा गोली का दवा थी सांड्रा मां चिप करे वेही रहूं न अध में विझी छॾ हा इहो हाणे काथों शुरू कयां ॿुधाए त सही न अरे गोदू चुप करे वे गोदू हां सही अल्लाह रामो जो कोकुड़ घुमा दिमाग कम न तो करे हल नंबर तव्हांजो सही 03111 सखर शिकारपुर तंगवानी मासात स्टोटी वारा तव्हांजी रिकॉर्ड करण जी असांखे ॾिनो तव्हांजी महिरबानी महिरबानी वॾी महिरबानी सर तव्हांजी पर बोधू तव्हांखे थोरो भलायो
तव्हांजे लाइ असां वटि इनाम आहे मामा अतर वारे जे तरफ़ां मामा अमीर बख्शी जे तरफ़ां अमीर बख्श सुमरे साहब जे तरफ़ां ऐं दरिया खान सोलंकी खां अची वठो साईं ताड़ियूं दोस्तो मामे अतर वारे असांखे स्पॉन्सर कयो ही गिफ्ट ही असां ॾियूं पिया हिननि खे तमामु बहितरीन आर्टिस्ट आहिनि जे असांखे खिलायो जोरदार ताड़ी वॼायो